शागिर्द साथियों अस्सलाम वालेकुम। उम्मीद तव्हां ख़ैरियत सां हूंदा। हाणे दोस्तो अचो त अॼु पाण 6 दर्जे जी इंग्लिश जे किताब जे यूनिट नंबर 1 में ही जेका एक्सरसाइज आहे 1.5 में स्टडी स्किल्स बाबति इन में हिकिड़ी पाण खे टेक्निक ॾिनल आहे, उन खे पाण जेको आहे सो यूज़ कंदासीं। स्किल आहे हिकिड़ी जंहिंखे चवंदा आहिनि सेल्फ क्रिएटेड क्लोज़। ठीकु आहे, हिन जो नालो आहे सेल्फ क्रिएटेड क्लोज़। ठीकु, स्टडी स्किल आहे। जेकॾहिं तव्हां हिनखे ही किताब लिखे थो, किताब जे सिफ़े नंबर 19 ते मौजूदु आहे। ठीकु आहे, जेकॾहिं हिनखे तव्हां 6 खां 7 8 ताईं मुसलसल करण में कामयाब थी था वञो, छो त असां मसइलो इहो आहे त कंटिन्यूटी वॾो मसइलो आहे जेको मूं ज़ाती तौर ते महसूसु कयो आहे। पाण खां वेंदे शागिर्दनि ताईं त आइडियाज़ जाम सारा ईंदा आहिनि, जाम सारा कमु शुरू कंदा आहियूं, पर कंटिन्यूटी जेका आहे तसलसुल उहो बरक़रार रखणु ॾुखियो आहे। पर आउं तव्हांखे इहा सलाह ज़रूरु ॾींदुसि त जेकॾहिं तव्हां हिमत करियो था ऐं कंटिन्यूटी रखो था त पोइ यकीन ॼाणियो त तव्हां ज़बरदस्त हिन मां नतीजा हासिलु करे सघो था। हिन एक्टिविटी जे वसीले तव्हांजी ग्रामर, तव्हांजी वोकैबुलरी, तव्हांजी हैंड राइटिंग, तव्हांजी पंक्चुएशन वग़ैरह इहे सभु जेके आहिनि से काफ़ी इम्प्रूव थींदा। पर शर्त आहे तव्हांजी साबित क़दमी ऐं उहा तव्हांजी दिलचस्पीअ ते मदार रखे थी। ठीकु आहे, बिल्कुलु ज़बरदस्त क़िस्म जी एक्टिविटी आहे। अचो तव्हांखे ॿुधायूं था। हीअ मूं पढ़ियो आहे, हीअ तव्हांखे ॿुधाए थो छा। असां खां पहिरीं त हिन जे लाइ सेल्फ क्रिएटेड क्लूज़ जे लाइ कापी अलॻि सां वठो। 20 रुपए जी, 50 रुपए जी, 100 रुपए जी, जेतिरी तव्हां वठी सघो उहा तव्हां कापी अलॻि सां वठो। ठीकु आहे न, कापी अलॻि सां वठो। पोइ तव्हां छा करियो, हीउ डेली जो वर्क आहे, हिन में जेको आहे सो संडे ऐं ॿिया हॉलीडे न आहिनि। ठीकु आहे, तव्हांखे करिणो छा आहे सेल्फ क्रिएटेड क्लूज़ में, तव्हां हिन किताब मां, कंहिं अंग्रेज़ीअ जी अख़बार मां, कंहिं अंग्रेज़ीअ जे रिसाले मां या कंहिं बि ॿिए दर्जे जी अंग्रेज़ीअ जी किताब मां तव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ो जेको आहे सो पैराग्राफ खणणो आहे बसि। ठीकु आहे, सभ खां पहिरीं तव्हां छा कंदव, हीउ फ़र्ज़ु करियो हिकिड़ो पैराग्राफ जीअं ई मूं हिते लिखियो आहे, मूं हिन मां ई खयो आहे तक़रीबन यूनिट 4 आहे जेको, उन मां मूं खयो आहे। तव्हांजे किताब जे सिफ़े नंबर 60 ते मौजूदु आहे। उन मां मूं हिकिड़ो पैराग्राफ खयो आहे जेको शुरू थिए थो किथां खां, आई एम फीलिंग वेरी हैप्पी खां। ठीकु आहे, हाणे मूं ही खयो आहे हिकिड़ो पैराग्राफ। सभ खां पहिरीं त तव्हां पैराग्राफ किताब खणो, को बि का बि शइ खणो जंहिंमां हिकिड़ो पैराग्राफ तव्हां चूंड करियो। ठीकु आहे न, पहिरियों कमु इहे स्टेप्स लिखिया पिया आहिनि, ऐं तव्हांखे जल्द अज़ जल्दी ॿुधाईंदो थो वञा। ठीकु आहे, उन खां पोइ तव्हां छा कंदव, पैराग्राफ चूज़ करण खां पोइ तव्हां पेंसिल सां उन हेकर भले तव्हां उनखे रीड करियो पैराग्राफ खे। पैराग्राफ रीड करण खां पोइ, पढ़ण खां पोइ तव्हां हर 8 नंबर जेको अखर आहे न, उन ते तव्हां लीक लॻायो। क्लियर थी वियो। 8 नंबर जेको लफ़्ज़ हुजे उनखे अंडरलाइन करियो। मूं 8 नंबर लफ़्ज़ खे अंडरलाइन कयो आहे हिते। ठीकु आहे न, अंडरलाइन करण खां पोइ हाणे किताब जो कमु ख़तमु आहे। ठीकु आहे न, तव्हां अंडरलाइन कयो, हिकिड़ो भेरो तव्हां उनखे पढ़ो, पोइ तव्हां हर 8 लफ़्ज़ किताब जे उन पैराग्राफ जो अंडरलाइन करियो। किताब या अख़बार या जेका शइ हुजे जिते मवाद हुजे, ठीकु आहे न, जितां तव्हां पहिरां खणो था, उतां जेको आहे सो तव्हां फेसबुक तां बि स्टोरीज़ किड्स अचनि थियूं, उन्हनि जो तव्हां स्क्रीनशॉट कढे बि तव्हां उन मां कमु वठी सघो था। ठीकु आहे, हाणे तव्हां छा कंदव, हाणे तव्हां खणंदव पंहिंजी कापी सेल्फ क्रिएटेड क्लूज़ वारी। ठीकु आहे, सेल्फ क्रिएटेड क्लूज़ वारी कापी खे खणंदव। उन में छा कंदव, उन में सभ खां पहिरीं जेको तव्हांजे रोज़ जो सिफ़ो हूंदो न, उन ते तव्हां सभ खां पहिरीं मार्जिन लॻाईंदव, हाशी। ठीकु आहे, मतिलबु हीअं सम्झो त जेका पाण हाशी इन जो मार्जिन जेको आहे सो लॻाईंदा आहियूं। ठीकु आहे, मार्जिन लॻाइण खां पोइ तव्हां डेट, डे ऐं टाइम लॻाईंदव। तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां किथां शुरू कयो। हाणे मूं हिते लिखी छॾियो आहे, तव्हां हिते थो लिखी छॾियांसि, फ़र्ज़ु करियो त डेट ऐं डे वग़ैरह वग़ैरह जेको तव्हांखे इहो लिखिणो आहे। ठीकु आहे न, हाणे तव्हां जेको आहे सो फ़र्ज़ु करियो डेट आहे अॼु 30/8/2025 ऐं अॼु जो ॾींहुं आहे भलारो सैटरडे जो। ठीकु आहे, त हाणे हीअ मूं हिन ते लिखी छॾियो। हाणे हीअ चवे थो त इन ते डेट, डे लिखोसि ऐं उन खां पोइ तव्हां छा करियो। ठीकु आहे, हा, हाणे हीअ तव्हां कापी ते लिखंदव। पोइ तव्हां छा कंदव, कापी ते पहिरीं मार्जिन लॻाईंदव, पोइ डे डेट लिखंदव। उन खां पोइ तव्हां पहिरें सिफ़े जो जेको आहे सो हिकिड़ो सिफ़ो, हिकिड़ो जेको जी पैराग्राफ शुरू कंदा आहिनि, तव्हांखे ख़बर हूंदी आहे
त पाण घटि में घटि 1 या 2 इंच जो पाण स्पेस छॾींदा आहियूं। त पहिरीं जेका पैराग्राफ जी लाइन हूंदी आहे उहा हेतिरो मार्जिन जाइ छॾे मार्जिन खां उतां खां शुरू कबो जीअं मूं कयो आहे, ठीकु आहे न। पोइ तव्हां लिखंदा वञो ऐं उन खां पोइ तव्हां छा करियो त हर 8 लफ़्ज़ किताब मां ॾिसी पैराग्राफ लिखंदा वञो, किताब मां रिसाले में जितां तव्हां खयो आहे, ठीकु आहे न। पर हर 8 लफ़्ज़ जेको तव्हां अंडरलाइन करे चुका आहियो उहो न लिखो, त जी ही अहिड़ा तव्हां वटि ब्लैंक्स थी वेंदा, ठीकु आहे। कापी में तव्हां ईअं कंदो, उन किताब मां रिसाले मां उहे अंडरलाइन वर्ड जेके आहिनि से तव्हां पैराग्राफ सॼो लिखंदो, पर अंडरलाइन वर्ड जेके आहिनि से ब्लैंक छॾींदा वेंदा उन्हनि जा ख़ाली। हाणे तव्हां छॾे ॾिना, हाणे तव्हां छा कंदव, हाणे तव्हां पंहिंजो पाज़ ॾींदव, ठीकु आहे न। हाणे पहिरियों स्टेप इहो आहे। हाणे अचूं था ॿिए स्टेप ते। ॿियो स्टेप इहो आहे त तव्हां तक़रीबन हिन में कलाक अध जो तव्हां ब्रेक कंदव, को ॿियो को कमु करियो या इंजॉयमेंट करियो, जेको बि करियो तव्हां, ठीकु आहे। उन खां पोइ वरी जेको आहे सो उहा कापी सेल्फ क्रिएटेड क्लूज़ जी ऐं उहो सिफ़ो तव्हां खोलींदव, ठीकु आहे न। उन ते तव्हां छा कंदव, हाणे अची वियो आहे तव्हांजो इम्तिहान शुरू, कलाक अध जे ब्रेक खां पोइ। हाणे उहो रिसालो उहो किताब तव्हां न ॾिसंदा, ठीकु आहे। तव्हांजो कमु आहे हाणे ही ख़ाली जेके खाल आहिनि इहे भरणु तव्हांजो कमु आहे, ठीकु आहे। तव्हांखे ॾिसो त जेको यादि अचे उहो ई भरियो, कोशिशि करियो केतिरा यादि था अचनि, ठीकु आहे न। हिन में पाण काउंट करियूं था घणा आहिनि, 1 2 ऐं 3 4 5 ऐं 6 7 8 9 10 आहिनि हिन में, ठीकु आहे। हिन में घणा आहिनि 10 खाल आहिनि, ठीकु आहे, ब्लैंक्स। तव्हां में बि 10 जा 10 भरे सघो, तव्हां में बि 5 भरियो, तव्हां में बि 1 बि न भरे सघो, पर घबरायो न, को बि इशू न आहे। यू आर स्टार्टिंग, ठीकु आहे न। ऐं स्टार्टिंग छा किथे बि कुझु बि थी थो सघे, कोई इशू कोन्हे, सिखिया जो मरहलो आहे, ठीकु आहे। तव्हां हिनखे भरण जी कोशिशि करियो, ओके। जॾहिं तव्हां भरे फाइनल करे वठो, हाणे तव्हां किताब वग़ैरह कुझु न ॾिसंदव, पंहिंजे मुंहुं भरण जी कोशिशि कंदव। अचनि न अचनि को मसइलो कोन्हे, ख़ुदि एहतिसाबी आहे, तव्हां पाण सां ईमानदार रहो, ठीकु आहे। अच्छा, हाणे तव्हां जॾहिं फिल करे छॾियो न, हाणे तव्हांजो कमु आहे मार्किंग जो, रेडी। हाणे पाण मार्किंग ॾींदासीं, उन जे लाइ छा कंदासीं, ही फ़र्क़ु करियो। किथे बि तव्हां उहा करे सघो था मार्क्स जी रिज़ल्ट जो तरीक़ेकार इहो आहे त सभ खां पहिरीं आहे मार्जिन, ठीकु आहे। लिखोसि मार्जिन माना हाशी। ॿिए नंबर ते आहे डेट डे, ठीकु आहे। ऐं 3 नंबर ते आहे तव्हांजो पैरा स्पेस, ठीकु आहे न, पैराग्राफ जो स्पेस जेको पहिरियों छा तव्हां छॾियो या न। ॿियो आहे त जेको आहे सो करेक्ट माना छा चवंदा आहिनि, करेक्ट छा चवंदा, करेक्ट खाल जेके ब्लैंक्स आहिनि, ठीकु आहे, ब्लैंक्स। ऐं हिते लिखोसि तव्हां टोटल ब्लैंक्स, सॉरी टोटल ब्लैंक्स, ठीकु आहे। हाणे तव्हां हीअं कयो, हाणे तव्हांजी मार्किंग जो तरीक़ेकार ही आहे त हर हिक ते हिकु मार्क तव्हांजी हूंदी। फर्ज़ करियो मार्जिन तव्हां पातो या न पातो, हाणे तव्हां असेस करियो। जेकर तव्हां कढियो आहे त तव्हांजी 1 मार्क आहे, ठीकु आहे। हाणे तव्हां अचो डेट डे लॻाई आहे न लॻाई, लॻाई आहे त 1 मार्क आहे। जेकर तव्हां विसरी वई त तव्हांखे 0 लॻाइणो पवंदो। स्पेस तव्हां ॾिनो या न ॾिनो, यस मूं त ॾिनो आहे, पर जेकर तव्हां न ॾिनो त पोइ तव्हांजी मार्क कट थींदी। हर हिक ते 1 मार्क आहे, ठीकु आहे। हाणे टोटल करेक्शन्स पंहिंजूं घणियूं आहिनि, ठीकु आहे। टोटल जेके करेक्शन्स आहिनि उहे पंहिंजूं आहिनि, फ़र्ज़ु करियो छा था चवनि, फ़र्ज़ु करियो तव्हांजो 7 सही आहिनि, ठीकु आहे। हाणे अचूं था टोटल ते, टोटल घणा आहिनि ब्लैंक्स 10 आहिनि, इन्हनि खे थोरो फ़ासिले ते रखो, ठीकु आहे। ऐं हिननि में तव्हां हीअं करे छॾियो त जीअं 1 1 ऐं बसि इनखे छॾे ॾियोसि त पोइ ठीकु आहे, ठीकु आहे। हाणे तव्हां छा कंदव, हिन ग्राफ खे तव्हां मर्ज़ी सां ठाहे सघो था, जेकर स्मार्ट ठाहियो ऐं थोरो तकड़ में करियां पियो, ठीकु आहे। हाणे ही थी वियो तव्हांजूं टोटल मार्क्स, ठीकु आहे न, टोटल मार्क्स। ऐं ही आहिनि ऑब्टेन्ड, यानी तव्हां हासिल कयूं। फ़र्ज़ु करियो टोटल मार्कूं केतिरियूं हुयूं 13, उन्हनि मां मूं हासिल कयूं आहिनि 10 मार्कूं, ठीकु आहे। दिस इज़ योर रिज़ल्ट, ठीकु आहे। त हाणे दोस्तो हीअ कमु आहे। हाणे तव्हां रोज़ जी पंहिंजी जेको आहे सो हिन जी तयारी कंदव। रोज़ तव्हां जेकॾहिं हिकिड़ो पैराग्राफ किथां बि कंदव त तव्हां यकीन करियो पैराग्राफ खुटाए छॾींदव, तव्हां वर्ड्स खुटाए छॾींदव, तव्हांजी पंक्चुएशन ग्रामर ओके थी वेंदी। हाणे तव्हां कमु इहो आहे, उन खां पोइ फाइनली ईअं करण खां पोइ
तव्हां जेके आहिनि से ही हाणे कीअं ख़बर पवंदी त दुरुस्त आहिनि तव्हां उन किताब में जितां खां खयो हुजे उतां खां ॾिसंदव मैच करियो त तव्हांजा केतिरा दुरुस्त थिया आहिनि ठीकु आहे न पोइ जेतिरा दुरुस्त थिया हुजनि उहा रिज़ल्ट हिते लॻायो ठीकु आहे अहिड़े नमूने सां हीअ एक्टिविटी तव्हां करे सघो था यकीन ॼाणियो त तमामु ज़बरदस्त आहे ऐं उस्ताद साहिबान खे गुज़ारिश कंदुसि हिन सिफ़े जे आख़िर में उस्तादनि लाइ गुज़ारिश ॾिनल आहे हिदायत आहे लाज़मी तौर ते उनखे पढ़ो त जीअं तव्हांखे अहसासु थिए त हीअ केतिरी अहम शइ आहे ठीकु आहे न ऐं पूरी कोशिशि कंदो रहियां त मुंहिंजा शागिर्द ईअं कनि पर सची ॿुधायां त कंटिन्यूटी जो वॾो मसइलो साम्हूं अचे थो बहरहाल हिन जा वॾा फ़ाइदा हाणे अॼु जेको आहे सो हिन यूनिट खे ख़तमु था करे छॾियूं आख़िर में दोस्तो हिन जो आहे फन 1.6 में फन यानी ही हर यूनिट जॾहिं तव्हां खां मोकिलाईंदो त तव्हां खां खिली मोकिलाईंदो फन जो मतिलबु इहो आहे मज़ो इंजॉय करियो ठीकु आहे न हिन में ही चवनि था तव्हां शागिर्दनि खे ग्रुप में विराए उन्हनि खे चार्ट ठाहिण जो चओ कलर मेकिंग कलरफुल पोस्टर्स ठीकु आहे न तव्हां हिकिड़ो पोस्टर ठाहे सघो था छा ते ठाहे सघो था हिननि टॉपिक्स ॾेई छॾिया आहिनि कीपिंग योर पार्क क्लीन कीपिंग योर विलेज सिटी क्लीन कीपिंग योर स्कूल क्लीन कीपिंग योर हाउस क्लीन एंड कीपिंग द एरिया अराउंड योर स्कूल क्लीन इन पंजनि फर्ज़ करियो ग्रुपनि में तव्हां विराए सघो था टॉपिक्स उन्हनि खे आज़ादु बि छॾे था सघो तव्हांजी मर्ज़ी आहे उहे जेके आहिनि चार्ट ठाहिनि ख़ूबसूरत ऐं उनखां पोइ जॾहिं तव्हां ठाहे बसि करियो त पोइ उनजी प्रेज़ेंटेशन जी तयारी करियो ऐं ॿिए ॾींहुं जेको आहे सो असेंबलीअ में शागिर्द जेके आहिनि से पंहिंजो पोस्टर्स तयारु कनि ठीकु आहे न असेंबली जे साम्हूं बि लॻाइनि ऐं उनखे इंफॉर्मेशन ॾियनि उनखां पोइ हीअ जेके आहिनि से ॿियनि क्लासनि में वञी बि पंहिंजा क्लास जेके आहिनि से पोस्टर उन्हनि खे रिप्रेज़ेंट करे सघनि था उनखां पोइ इहे स्कूल में किथे लॻाए बि सघनि था ठीकु आहे सो दोस्तो अहिड़े नमूने सां यूनिट पंहिंजी पुॼाणी ते पहुतो पाण हाणे ईंदड़ वीडियो में इंग्लिश जे ॿिए यूनिट में मिलंदासीं तेसिताईं मोकिलायूं था इंग्लिश पढ़ो अहम आहे सिखो तव्हांजी महिरबानी